नमस्कार, जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत है। अॼु मां तव्हांखे ॾियारी जी कथा ॿुधायां थी। जो माताऊं ऐं भेनरूं ॾियारी जे ॾींहुं लक्ष्मी माता जो विर्त रखंदियूं आहिनि उहे ही कथा ज़रूरु पढ़ंदी या ॿुधंदियूं आहिनि। त अचो ॿुधूं ॾियारीअ जी कथा। हिकु साहूकार हूंदो हो, हुन जी धीअ हूंदी हुई। हू रोज़ सुबुह जो पिपल खे पाणी ॾियणु वेंदी हुई। उहा ॾिसंदी हुई कि हिन पिपल मां रोज़ हिकु देवी निकिरंदी आहे। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, लक्ष्मी माता हुन साहूकार जी धीअ खां पुछियो, छा तूं मुंहिंजी साहेड़ी ठहंदी आहे? तंहिं ते साहूकार जी धीअ चयो कि मां पहिरियों पंहिंजे पीउ खां पुछी ईंदसि। तंहिं ते पीउ चयसि त बिल्कुलु, असांखे ॿियो छा खपे, उहा त साक्षात लक्ष्मी माता आहे। ईअं ॿई पाण में साहेड़ी थी वियूं। हिकिड़े ॾींहं जी ॻाल्हि आहे, लक्ष्मी माता हुन साहूकार जी धीअ खे रोटी वसाई ऐं पंहिंजे घर रोटी खाइण लाइ वठी वई। जॾहिं हू ॿई पहुतियूं त माता हुनखे सोने जी चौकी वेहण लाइ ॾिनी ऐं ओढ़ण लाइ हिकु सुठी शॉल ॾिनऊं ऐं सोने जी थालीअ में 36 प्रकार जा भोजन मिठाई खारायूं। रोटी खाइण खां पोइ जॾहिं हू साहूकार जी धीअ ख़ुशि थी मोटण लॻी, तंहिं ते लक्ष्मी माता चयो त हाणे मां बि तुंहिंजे घर रोटी खाइण ईंदसि। तंहिं ते साहूकार जी धीअ चयो, ठीकु आहे, मां वञा थी, तूं पुठियां अचिजांइ। ईअं चई करे साहूकार जी धीअ घर वञी ॾाढो उदास थी वेही रही। तंहिं ते पीउ पुछियो कि छो अॼु तूं हेतिरो उदास छो आहीं? तंहिं ते साहूकार जी धीअ सॼी ॻाल्हि करे ॿुधाईंसि कि हाणे लक्ष्मी माता असांजे घर रोटी खाइण अचनि था। लक्ष्मी माता त मूंखे ॾाढो आदर सत्कार ॾिनो, ॾाढो सुठो भोजन करायो, पर मां छा कंदसि? तंहिं ते पीउ चयो, तूं चिंता न कर, तूं घर जी साफ़ सफ़ाई करे गांइ जे गोबर सां इहो स्थान लेपे रख, चौमुखो ॾीओ ॿारे रख, माता पाणे भली कंदी। उन धीअ बि पिता जे चवण मूजिबि घर जी साफ़ सफ़ाई करे चौमुखो ॾीओ ॿारे छॾियो। तंहिंमहिल हिकिड़ी चील हिकु राणी जो नौलख हार खणी करे हुतां उॾामे पई ऐं उहो नौलख हार किरी हुन साहूकार जे घर में पियो। तॾहिं साहूकार उहो हार विकिणी करे पूॼा जो सामान ऐं सॼे खाधे पीते जो सामान, शाल, सोने जी चौकी, सभु सामान वठी आयो। हिननि ॿिन्हिनि तयारी करे छॾी। माता लक्ष्मी साण गणेश खे वठी जॾहिं हुननि जे घर में आई त हुननि जाम ख़ातिरबाणी कई। माता खे चौकीअ ते, सोने जी चौकीअ ते विहारियो ऐं शॉल पारायूंसि ऐं घणेई प्रकार जा भोजन माता जे अॻियां रखियूं ऐं ख़ूब आदर सत्कार कयूं। तंहिं ते लक्ष्मी माता हुननि ते ॾाढो प्रसन्न थी ऐं साहूकार जो घर धन दौलत सां भरी पियो। त चवंदा आहिनि त जीअं तूं साहूकार जी धीअ ते राज़ी थीअं ऐं हुनखे धन संपदा ॾिनई, ईअं लक्ष्मी माता असां ते बि राज़ी थिजई। बोल लक्ष्मी माता की जय। त इहा हुई ॾियारी जी कथा। तव्हांखे कीअं लॻी कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा ऐं मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। पासे में बेल आइकॉन आहे, हुनखे प्रेस ज़रूरु कजो त जीअं मां नयो वीडियो विझां त तव्हांखे नोटिफिकेशन अची वञे। वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो सां। तेसिताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल। जय